वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ क़ाल यूसुफ़ लिअबीहि या अबति इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल क़मर रअयतुहुम ली साजिदीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अजीज़ों, भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अणगणिया एहसान जे मालिक असांजे मथां करम करे पंहिंजे घर में असांखे गॾु कयो। दरवाज़ो खोल रखिजो। अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झाइणी आहे। ध्यान सां अॼु मुंहिंजी गुफ़्तगू ॿुधिजो, कोशिशि कजो त इन ते अमल बि कजो। मदीने वारे साईं फरमायो आहे, अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी, मां मोहम्मद करीम आख़िरी नबी आहियां, मूंखां पोइ को बि नबी न ईंदो। ऐं जेकॾहिं को नबूवत जी दावा करे, साईं फरमायो उहो कूड़ो आहे, पर उहो ज़ाहिर में उनजी दावा बि कूड़ी हूंदी ऐं उहो पाण बि कूड़ो हूंदो। मदीने वारे साईं जे हयात तय्यबा ताईं माण्हुनि जे लाइ, इंसाननि जे लाइ, फलाह व बहबूद जे लाइ, इंसानी बका जे लाइ अल्लाह ताला आसमाननि तां जिब्रील अमीन खे मोकिलींदो हो त मुंहिंजे महबूब खे वञी मुंहिंजो हे पैगाम ॾे ऐं महबूब खे अर्ज़ु कर त या रसूल अल्लाह पंहिंजी क़ौम वारनि खे हिन ॻाल्हि जो अमल सेखार। जेका बि भलाई जी ॻाल्हि हूंदी हुई, आसमाननि तां अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो हो, जिब्रील अमीन उहो हुकुम खणी ईंदो, मदीने वारो साईं पंहिंजी उम्मत ताईं उहा ॻाल्हि पहुचाईंदो। महबूबन करीमन खां पोइ त नबूवत ख़तम थी वई, हाणे को नबी न आहे अचिणो, ऐं जिब्रील अमीन बि कंहिंजे मथां वही खणी बि कोन ईंदो, वही अचणु बंदि थी वई हली। साईं करीमन फरमायो त इहो दरवाज़ो हाणे बंदि थी वियो, जेको वही अचण जो दर हो उहो बंदि थी वियो। हाणे ॿिए कंहिंजे मथां वही नाज़िल न थींदी, वही हुन ते थींदी आहे जेको नबी हूंदो आहे, यानी नबी न ईंदो त वही बि न ईंदी। हाणे इन आसमान सां अल्लाह तबारक व तआला सां बाने जो वो तअल्लुक़ त आहे। जॾहिं बि कंहिं इंसान जी भलाईअ जे लाइ अल्लाह अमर फरमाईंदो आहे त उनखे इशारो अहिड़ो ज़रूरु ॾींदो आहे जंहिंसां उनखे रस्तो ऐं दक नज़र अची वञे। नबी अचणु बंदि थी विया, वही अचणु बंदि थी वई हली। हाणे इहो कीअं अचे, माण्हूअ ताईं इहा ॻाल्हि कीअं पहुचे, शरीयत जा अहकाम मुकम्मल आहिनि। हाणे हीअ जेका ॻाल्हि थो कयां उहा सिर्फ़ु इंसाननि जी ज़ाहिरी भलाईअ जी ॻाल्हि थो कयां। शरीयत जा अहकाम मुकम्मल थी विया, नबी अचणु बंदि थी विया, वही अचणु बंदि थी वई हली। पोइ हाणे अल्लाह जा कामिल वली अहिड़ा थी गुज़रिया आहिनि जिन खे हिदायत ई ख़्वाब जे ज़रिए मिलंदी हुई। अल्लाह जा हुकुम ख़्वाबनि जे ज़रिए मिलंदा। ॻाल्हि सम्झो था हले नथा सम्झो? मां हिननि ख़्वाबनि ते बाद में थो ॻाल्हायां, पहिरीं तव्हांखे क़ुरान मजीद जा 3 ख़्वाब ॿुधायां। ख़्वाब छा आहे, ख़्वाब जी ताबीर छा आहे, ख़्वाब कंहिंसां बयानु कजे, ख़्वाब जी ॻाल्हि कंहिं सां कजे। अॼु ध्यान सां ॿुधिजो ऐं पंहिंजे सीने में हंडाइजो। क़ुरान मजीद जा 3 ख़्वाब तव्हांखे ॿुधायां थो ऐं उन्हनि जो सबक़ सेखारियां। हज़रत
सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो अल्लाह ताला सूरत यूसुफ में बयान फरमायो। कुरान मजीद जी सूरत यूसुफ उन में हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयान फरमाईंदे हज़रत अल्लाह तबारक व तआला फरमायो त यूसुफ पंहिंजे पीउ खे अर्ज़ कयो, ए मुंहिंजा बाबा। हज़रत यूसुफ जो पीउ हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम, याकूब नबीअ खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो हो, ख़्वाब ॾिठई, पोइ उहो ख़्वाब पंहिंजे पीउ खे ॿुधाई। चवे थो ऐं हुन ख़्वाब पंहिंजे पीउ खे ॿुधायो ऐं उहो ख़्वाब अलाह क़ुरान में लिखी छॾियो। चवे थो त इज़ क़ाल यूसुफ लिअबीहि या अबती, हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाब ॾिठो, पोइ आयो अचे पंहिंजे पीउ खे चयईं या अबती, ओ मुंहिंजा पीउ, इन्नी रअयतु अहद अशर कौकबा, ए मुंहिंजा बाबा, ए मुंहिंजा अब्बा, मूं ख़्वाब ॾिठो आहे त मां 11 सितारा वशम्स वल कमर, सिज ऐं चंड, रअयतुहुम ली साजिदीन, उन्हनि जे मूं ॾिठो आहे त उहो सिज चंड ऐं 11 तारा मुंहिंजे अॻियां सजदो था कनि। मुंहिंजे अॻियां ख़्वाब ॾिठई, सिज चंड ऐं 11 तारा मुंहिंजे अॻियां सजदो था कनि। त पीउ चयसि या बुनैया, ओ पुट, ला तक़सुस, इहो किसो रोया, पंहिंजो ख़्वाब पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे भाइरनि सां न बयानु कजांइ। इहा ॻाल्हि पुटड़ा ॿिए कंहिंसां बयानु न कजांइ, ख़ामोश रह। तो जेको ख़्वाब ॾिठो हाणे ॿिए कंहिंजे अॻियां बयानु न कजांइ। ला तक़सुस रोया, पंहिंजो ख़्वाब ॿिए जे अॻियां बयानु न कजांइ। अल्लाहु अकबर कबीर। या बुनैया ला तक़सुस रोयाक अला इख़वतिक फयकीदू लक कैदा, ए पुटड़ा पंहिंजो ख़्वाब पंहिंजे भाइरनि सां बयानु न कजांइ, न त उहे तुंहिंजे ख़िलाफ़ थी पवंदा, का धोखेबाज़ी करे विझंदई। इहो ख़्वाब ॿुधी तोसां तुंहिंजा भाइर मथां को धोखो न करे विझनि। छाजे लाइ? इन्न शैतान लिल इंसानी अदुव्वुम मुबीन, बेशक इंसान जो शैतान चिट्रो पिट्रो दुश्मन। सुभान अल्लाह। ख़्वाब ॾिठो हज़रत यूसुफ, ख़्वाब में ॾिठई त हिकिड़ो सिज आहे, हिकिड़ो चंड आहे ऐं 11 सितारा आहिनि जेके हुनखे सजदो था कनि। ज़ाहिर में त सिज चंड तारा हा जेके सजदा था कनि, सजदो पिया कनि, ॾिसण में त का आम ॻाल्हि हुई, पर पुट ध्यान सां ॿुधो, जॾहिं ख़्वाब ॾिसो त उन ख़्वाब खे हर कंहिंजे अॻियां ला तक़सुस रोया, क़ुरान जो हुकुम आहे, ला तक़सुस रोया। या बुनैया, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पीउ चयो याकूब, या बुनैया, ओ पुट, ला तक़सुस रोया, पंहिंजो ख़्वाब पंहिंजी जेको ख़्वाब ॾिठो अथई इहो ॿिए कंहिंजे अॻियां न बयानु कजे। छाजे लाइ? जो इन ख़्वाब बयानु करण सां थी सघे अॻियां जेके हुजनि जंहिंसां बयानु कयो था तुंहिंजा दुश्मन थी पवनि। ख़्वाब जे बयानु करण सां दुश्मनियूं बि पैदा थी पवंदियूं आहिनि। ॻाल्हि सम्झ में आयव? उन करे क़ुरान में हुकुम मिलियो त पंहिंजो ख़्वाब बयानु न कंदा आहियूं। इन ख़्वाब जो तबीर छा थियो? हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम इहो जेको ख़्वाब तव्हांखे मूं हींअर ॿुधायो, क़ुरान मजीद में इन वाक़िए खे अल्लाह ताला सुहिणो वाक़ियो सॾियो आहे। सूरत यूसुफ जे अंदरि इन वाक़िए खे अल्लाह ताला सभिनी खां वधीक हसीन ऐं सुहिणो भलो ख़्वाब सॾियो। सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयानु कंदे क़ुरान मजीद में अल्लाह ताला को इरशाद फरमाए, नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़ससि बिमा औहैना इलैका हाज़ल क़ुरआन व इन कुन्तुम मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। सुभान अल्लाह। नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़ससि,
इहो किस्सनि में तमामु सुहिणो किस्सो आहे। ये जेको यूसुफ जो किस्सो आहे इहो किस्सनि में ॻाल्हियुनि में तमामु सुहिणो किस्सो आहे। ऐं इन किस्से जी शुरूआत थी थिए ख़्वाब खां। ख़्वाब खां शुरूआत थी थिए ऐं उन जी इंतहा जेका थी थिए वञी हुकुमरान ते थी वञे पहुचे। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाब ॾिठो, बाबा मूं ख़्वाब ॾिठो आहे सिज चंड तारा मूंखे सजदो था कनि। पीउ चयसि त पुट कंहिंजे अॻियां ख़्वाब बयान न कजांइ। उहो ख़्वाब भाइरनि ॿुधी वरितो, उहो ख़्वाब भाइरनि ॿुधी वरितो। पोइ पीउ जी मोहबत शफ़क़त ॾिसी भाइर इन सां हासिद थी पिया। पोइ इन यूसुफ खे खणी हिकिड़े खूह में उछलायो वियो। यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीस खणी आया, उन ते बकरी जो रत हणी वो आया पीउ याकूब अलैहिस्सलाम वटि। बाबा तुंहिंजे पुट यूसुफ खे बघेड़ खाई आहे, तुंहिंजो पुट वफ़ात करे हो मरी वियो, हे हुनजे रत वारी कमीस अथई। ख़्वाब बयान करण सां उनजा असरात छा था निकिरनि, ध्यान सां ॿुधो। पोइ इहो यूसुफ अलैहिस्सलाम इन खूह में पियो, वरी इन खूह मां निकितो, ॿियो काफ़िले वारनि लथसि। पोइ इन काफ़िले वारनि खे खोटनि सिकनि कूड़नि नोटनि ते यूसुफ खे भाइरनि खपायो। पोइ उन यूसुफ अलैहिस्सलाम खे इहे काफ़िले वारा वठी विया, वञी मिस्र में पहुता। पोइ जेॾीमहिल मिस्र में पहुता त यूसुफ अलैहिस्सलाम खे हीरनि मोतियुनि में खपायो वियो। वरी इहो यूसुफ अलैहिस्सलाम बादशाही घर में आयो। वरी उते हज़रत ज़ुलेखा जो बानो थियो, ज़ुलेखा उन ते आशिक़ थी। पोइ उन सां मामिलो थियो। वरी यूसुफ अलैहिस्सलाम वञी जेल में पियो, वरी जेल मां निकितो त अल्लाह ताला बादशाह बणाए छॾियो। सम्झो वाले न सम्झो, हे सभु ख़्वाब जो हिस्सो आहे, ये सब ख़्वाब जो हिस्सो आहे। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जेॾीमहिल भाइर आयसि, ओ अदा ओ अज़ीज़ मिस्र जा बादशाह, असां ग़रीब थी विया आहियूं, असां वटि अन्न खुटी वियो आहे, असां वटि फ़सुलु कोन थो थिए, असां लुकुर में अची विया आहियूं, हाणे असांजी मदद कर। यूसुफ अलैहिस्सलाम ॾिठो त सुञातई मुंहिंजा भाइर आहिनि। हुननि खे चई त हिननि खे जेके पैसा हूंदा अथनि उहे पैसा बि हिन जे कणक में विझी ॾिजो, पैसा बि न वठिजो, इहो अन्न मुफ़्त में ॾियोनि त खणी वञे। हुननि बेवड़ाई कई, भाइरनि बेवड़ाई कई, भाइरनि खोटनि सिकनि ते खपायो। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि सां मोहबत कई, उन्हनि जी ग़लती माफ़ कई। उन्हनि जा पैसा उन जे खुर्जीन में हो जेके अन्न जा बोरा हा न, उन्हनि में अंदरि पैसा विझी ॾिनई। जेॾीमहिल अन्न खणी अचे खोलियनि, हज़रत यूसुफ जे पीउ याकूब जे अॻियां अन्न जो खोलियनि त पैसा अंदरि पिया। हिकिड़ी रिवायत में थो अचे त हज़रत याकूब अलैहिस्सलाम ॾिसी चई भाइरनि जो त बाबा याकूब इहो मिस्र जो बादशाह अज़ीज़ मिस्र केॾो न भलो आहे जो असांजा ॾिनल पैसा बि वापसि मोटाए ॾिना। त हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम जो चए त यूसुफ तूं केॾो न भलो ई, यूसुफ तूं केॾो न भलो ई जो पंहिंजे भाइरनि सां कीअं न भलायूं कयूं अथई। सुभान अल्लाह। वरी उन्हनि यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको सॻो भाउ उन खे बि हिननि भाइरनि वरितो। जेॾीमहिल हीअं निकिता, क़ुर में अल्लाह तो फरमाए त हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि खे वठी जेॾीमहिल ये निकिता त पीउ चयनि त ओ पुटड़ो, ओ मुंहिंजा बच्चो, जेॾीमहिल मिस्र जे शहर में दाख़िल थियो त हिकिड़े धर्म जा दाख़िल न थीजो। सुभान अल्लाह। इहा बि ॻाल्हि सम्झण जी आहे। मां ख़्वाब जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो, पर हिन वाक़े सां निस्बत में जेको थोरो घणो जेको मूंखे सम्झ में अचे थो, हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर जेॾीमहिल आया त उन महल उन बादशाह जे शहर में सैयदना याकूब चवनि त ओ पुट हिकिड़े तरह मां दाख़िल न थीजो। सभई भाइर नबीअ जा पुट आहे न साईं। नबीअ जो अल्लाह जे वलीअ जा बच्चा ॾिसंदो त हुनजे मुंहं में नूर पियो भरंदो आहे। हे त साईं नबीअनि जा बचड़ा,
सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे बाबे सैयदना याकूब पंहिंजे पुटनि खे चयो, ओ पुटड़ो, पंहिंजे इन मिस्र जे शहर में जेॾी महिल दाख़िल थियो त हिकिड़े दरवाज़े मंझां दाख़िल न थीजो, बल्कि दरवाज़नि मां मुख़्तलिफ़ दरवाज़नि मां जोड़ी जोड़ी करे दाख़िल थीजो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 11 भाइर हो हा, 12 यूसुफ हो। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे महल ते बि हीअं ॾिसंदो त केॾी महिल था मुंहिंजा भाइर मोटी अचनि, छो जो हुन पैसा वापसि ॾिना न हुननि खे, त हुनखे उमेद ई त इजो था वापसि मोटी अचनि, वरी अन वठण लाइ ईंदा। सुभान अल्लाह। पोइ जेॾी महिल हज़रत सैयदना यूसुफ जा भाइर मोटिया त उन महिल सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम परे खां ॾिठो त मुंहिंजा भाइर अचनि था। सभु भाइर जुदा थिया, मिस्र जे मुख़्तलिफ़ दरवाज़नि मंझां दाख़िल थिया, पर हिकिड़े दरवाज़े खां हज़रत यूसुफ जो सॻो भाउ अकेलो बीठो रोए पियो, इनकसारी वारो हाल बणायो बीठो। सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾींदो, उहो अचे पासड़े में बीठसि, अदा ओ भा तूं छो बीठो ई अकेलो? जीअं असांजे बाबे असांखे चयो त पाण में भाइर आयो यार, जेॾी महिल मिस्र जे शहर में दाख़िल थियो त गॾु दाख़िल न थीजो, जुदा जुदा दाख़िल थीजो। मुंहिंजा भाइर सभु जोड़ीअ में शहर में दाख़िल थिया आहिनि, आओ जे मुंहिंजो भाउ चयां। अॼु मां बि पंहिंजे भाउ सां हथ हथ में मिलाए भाकुर पाए शहर में दाख़िल थिया, जोड़ीअ में दाख़िल थिया। मुंहिंजा हड़ई भाइर जोड़ीअ में दाख़िल थिया आहिनि, काश जे मुंहिंजो भाउ यूसुफ हुजे हा। हज़रत सैयदना यूसुफ चयसि त तुंहिंजो भाउ यूसुफ न आहे, मां तुंहिंजो यूसुफ भाउ थो थियां। पाण खां वरितई गॾु शहर में दाख़िल थियो। सुभान अल्लाह। बिन्यामीन बि सम्झी वियो, भाउ जो नालो बिन्यामीन। जीअं त तो मां मूंखे ख़ुशबू मुंहिंजे भाउ जी थी अचे, वठी आयसि पंहिंजे महल में, पंहिंजे मानी खाराईंसि, उनजी ख़िदमत कईंसि। अहिड़ी ख़िदमत ॾिठई त सम्झी वियो यार, चई त तूं मां मुंहिंजे भाउ जी ख़ुशबू थी अचे, तूं आई केरु ॿुधाए त सही। सुभान अल्लाह। पोइ यूसुफ अलैहिस्सलाम हुनजे साम्हूं पंहिंजो पर्दो हटायो, चई मां हा यूसुफ तुंहिंजो भाउ, जंहिंजे तलाश में ई न वो मां यूसुफ मां। सुभान अल्लाह। हे मुंहिंजा बच्चा अथई, हे मुंहिंजी ज़ाल अथई, हे मुंहिंजो घर अथई। पोइ पुछा कई त मुंहिंजे बाबे जो हाल छा आहे? भाउ खां पुछा कई बाबे जो हाल छा आहे, ॿुधा त सही। पोइ सैयदना बिन्यामीन चयसि त तुंहिंजी मोहबत में बाबो रोई रोई अखियूं अछूं करे वेठो आहे। ओ अता तुंहिंजी मोहबत में बाबे सॼी ज़िंदगी रुनो आहे। हाणे यूसुफ ऐं याकूब जो जेको विछोड़ो थियो, इहो बि 40 साल थियो, को ॾींहं ॿिनि जी ॻाल्हि कोन्हे, हिन में 40 साल थी विया हलिया। यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो हो, वरी जेॾी महिल जवान थियो, हुक्मरान थियो, 40 सालनि खां वॾी उमिरि थियसि, पोइ अल्लाह ताला मुलाक़ात करायसि। इहो बिन्यामीन वियो, वरी मोटी पंहिंजे पीउ खे वठी आयो। पोइ सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेॾी महिल ख़बर पई त बाबो थो अचे त ॿाहिरि सॼे राज रैयत सां ॿाहिरि थी बीठो। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे बाबे याकूब खे पंहिंजे तख़्त ते विहारियो, पंहिंजी माउ खे तख़्त ते विहारी, भाइरनि खे साम्हूं विहारी। जेॾी महिल भाइरनि ॾिठो त असांजो भाउ यूसुफ बादशाह थियो आहे, जेॾी महिल बाबे ॾिठो त मुंहिंजे बच्चे ते रब केॾो वॾो कर्म कयो आहे, उन महिल हज़रत सैयदना याकूब जी घरवारी हज़रत सैयदना यूसुफ जा हड़ई भाइर उनजे अॻियां सिर सजदे में रखियनि, तज़ीम वारो सजदो कयनि। पोइ उन महिल रब करीम फरमायो, ओ यूसुफ हे थई तुंहिंजे ख्वाब जी ताबीर। सुभान अल्लाह। ख्वाब ॾिठो ई बचपन में, उन
40 सालन खां पोइ। ॻाल्हि सम्झ में आयो या न आयो? सुभान अल्लाह। के ख्वाब जल्दी में उन्हनि जो असर ज़ाहिर थींदो आहे, किन ख्वाबनि जी ताबीर में कुझु वक़्तु लॻंदो आहे, के ताबीर में कई साल लॻी वेंदा आहिनि। सम्झो था? जॾहिं ख्वाब ॾिसो त कंहिंजे अॻियां बयान न कंदा वञो। जेॾीमहिल सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे अज़ीज़ मिस्र जेल में मोकिलियो न, जेल में वियो त उन महल जेल जे अंदरि 2 माण्हू आया जेके यूसुफ सां गॾु जेल में दाख़िल थिया हुआ। पोइ उन महल हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम वटि उहे साथी आया। उन्हनि अचे चयो, या साहिब यस्सिजने अम्मा अहदुकुमा फयस्की रब्बहु खमरा। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम वटि माण्हू आया, 2 जेके गॾु जेल में दाख़िल थिया। उन्हनि चयो, सुभान अल्लाह, पहिरें चयो त साईं मां ख्वाब ॾिठो आहे, वदखल मअहु सिजन फतयानी काल अहदुहुमा इन्नी अरानी आसिरु खमरा। चवे तो त मूं साईं ख्वाब ॾिठो आहे, ख्वाब में ॾिसां थो त मां अंगूरनि जो शराब थो निचोड़ियां पियो, अंगूरनि जो शराब थो निचोड़ियां पियो। साईं मुंहिंजे इन ख्वाब जी ताबीर ॿुधा। वरी पासे में हिकिड़ो ॿियो वेठो, उन चयो त साईं मूं बि ख्वाब ॾिठो आहे। साईं फरमायो, कहिड़ो ख्वाब ॾिठो अथई? चवणु लॻो, साईं मूं ख्वाब ॾिठो आहे। छॾियो साईं, मूं ख्वाब ॾिठो आहे त मुंहिंजे ख्वाब में मूं ॾिठो आहे त मुंहिंजे मथे ते मानियुनि जा 2 मानियूं आहिनि, या मानियुनि जो थो आहे। मुंहिंजे मथे ते मानियूं पयूं आहिनि, उनखे पखी था खाइनि। साईं फरमायो, ओ मुंहिंजे ख्वाब जा ॿुधाइण वारा, ओ मुंहिंजे जेल जा साथियो, ॿुधो, तव्हां ॿिन्ही जा ख्वाबनि जो ताबीर हे अथव। जो पहिरियों जेको चवे थो शराब निपूड़ींदुसि, शराब थो निपूड़ियां, अंगूरनि जो शराब थो निचूड़ियां पियो, इहो सुभाणे आज़ाद थींदो, पंहिंजे बादशाह जो मुक़र्रब बानो थींदो, बादशाह जो वॾो कामिल करीब बानो थींदो, ऐं बादशाह जे लाइ शराब निचूड़ींदो, बादशाह जो राज़दान थींदो। 2-3 ॾींहं थिया उनखे जेल मां खुलासाई मिली, उहो बादशाह जो वञी मुक़र्रब बानो थियो, उनजो नौकर थियो। पोइ बादशाह जे क़रीब थियो, एॾो जो बादशाह जे लाइ शराब वेही निचूड़ींदो। 2 माण्हू चयो त साईं मूं मानियुनि जो थो ॾिठो आहे मथे ते, उनखे पखी था खाइनि। साईं फरमायो, अन क़रीब तोखे जेल मां सज़ा मिलंदी, तुंहिंजो मथे जो गोश्त पखी खाईंदा, तोखे फाही मिलंदी, तुंहिंजे मथे जो गोश्त पखी खाईंदा। 2 ॾींहंनि में उनखे सज़ा थी, फाही थी, ऐं उनजो लाश लड़कायो वियो। उनजे लाश में मथे जो मेजालो पखियुनि में खाधसि। ॻाल्हि सम्झ में आयो? हे ख्वाबनि जा असरात, हे ख्वाबनि जा असरात आहिनि। जॾहिं बि ख्वाब ॾिसो त तकड़ में कंहिंजे अॻियां बयान न कंदा वञो। मदीने वारे ताजदार फरमायो आहे, मुंहिंजे लजपाल नबीअ फरमायो आहे त ख्वाब पखीअ जे पेरनि में चोटियल जेका शइ हूंदी आहे उन वांगुरु हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां इन ख्वाब खे ज़ाहिर कयो, जेकॾहिं इन ख्वाब खे माण्हुनि जे अॻियां बयान कयो, त इहो ख्वाब हक़ीक़त जी शिकिल धारींदो आहे। ख्वाब तव्हां कंहिंसां बयान न कयो त इहो तव्हांखे नुक़सान न ॾींदो, पर जेकॾहिं माण्हुनि खे ॿुधायो त इहो हक़ीक़त थी पवंदो। सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। हदीस ॿुधो मुंहिंजे महबूबनि करीमनि जी। मुंहिंजे लजपाल नबीअ फरमायो आहे, मुंहिंजे सोणे सरदार फरमायो आहे त ख्वाब अर्रुया जुज़उम मिन 40 औ 46 जुज़उम मिन नबुव्वतिन। ख्वाब नबुव्वत जी 40 या फरमायो 46 पती आहे। ख्वाब नबुव्वत जी 40 या 46 पती आहे।
ऐं वहे अला रजुल ताइरिन फ़इज़ा हद्दस बिहा वक़अत। ऐं ख्वाब पखीअ जे पेरनि ते याने बेहक़ीक़त हूंदो आहे, ख्वाब बेहक़ीक़त हूंदो आहे। ऐं पोइ जॾहिं बयान जेको कंदो आहे, जेकॾहिं कंहिंसां बयान कयाई त उहो थी पवंदो आहे। हाणे यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे वाक़िए जो जेको हुननि ख्वाब ॾिठो न, हिकिड़े ख्वाब ॾिठो त शराब थो निचूड़ियां, त साईं फरमायो तूं बादशाह जे लाइ शराब निचूड़ींदे। हाणे इहो ख्वाब मुफ़स्सिरनि बयानु कयो आहे त इहो जेको ॿिए हमरा ॾिठो चयो त साईं मूं मानी जो थो ॾिठो आहे मथे ते, इन माण्हू उन महिल कूड़ो ख्वाब बयानु कयो, उन ख्वाब न ॾिठो, पर उन कूड़े ख्वाब जे करे बयान कई, साईं हंधि ताबीर कयो, उहो ख्वाब कूड़ो अल्लाह ताला उनजी ॻिचीअ में विधो। ॻाल्हि सम्झ में आया वाले न आया? जॾहिं ख्वाब ॾिसो त हर कंहिं ॼट जे अॻियां ज़ाहिर न करे छॾींदा आहिनि। ख्वाब ॾिसो त कंहिं चङे माण्हू वटि वञी उन ख्वाब जी बयानु कयो, उनखे ॿुधायो त साईं मूं ख्वाब ॾिठो आहे, जेको ताबीर कंदड़ हुजे। हर कंहिंजे अॻियां बयानु न कंदा आहियूं। मूं तव्हांखे ॿुधायो त साईं करीमन फरमायो त ख्वाब पखीअ जे पेरनि ते आहे, यानी उनजी का हैसियत न आहे, पर जेकॾहिं तव्हां ज़ाहिर कंदो, माण्हुनि खे ॿुधाईंदो त उहे थी पवंदो। पोइ जंहिं ताबीर वारे वटि वेंदो, जेको ताबीर जहिड़ी कंदो तव्हां सां उहे थी पवंदो। उन करे ताबीर अहिड़े खां करायो जेको ताबीर सुठी करे। साईं फरमायो त या पंहिंजे कंहिं दोस्त सां ताबीर कयो, दोस्त सां बयानु कयो, उहो ताबीर करे जेको सुठो हुजे, तव्हांजो ख़ैर ख़्वाह हुजे, हमदर्द हुजे, उनखे ॿुधायो। या अहिड़ो जंहिंखे ख्वाबनि जो इल्मु अल्लाह ताला ॾिनो आहे। सम्झो था या नथा सम्झो? टियों ख्वाब ॿुधो, वकालल मलिको इन्नी अरा सबअ बकरातिम सिमानिन। बादशाह ख्वाब ॾिठो त मूं ख्वाब ॾिठो आहे, उन बादशाह पंहिंजे ख्वाब में ॾिठो त 7 थुलियूं ढगियूं आहिनि ऐं 7 वरी सन्हड़ियूं ढगियूं, 7 सावा सला आहिनि हिन जा कणक जा, 7 सावा सला आहिनि ऐं 7 ख़ुश्क आहिनि। बादशाह चयो मुंहिंजे हिन ख्वाब जी ताबीर ॿुधायो। मूं हे ख्वाब ॾिठो आहे, 7 सावा सला आहिनि, 7 सुका आहिनि, 7 थुलियूं ढगियूं आहिनि, 7 सनियूं ढगियूं आहिनि। मूं इहो ख्वाब ॾिठो आहे, बादशाह ॾिठो ख्वाब, मूंखे हिन जो ताबीर ॿुधायो। उहो जेको साईं जो शराब पियो निचूड़े न, जेको हज़रत यूसुफ सां जेल में गॾो, उन चयो त साईं मूंखे हिकिड़े माण्हू जी ख़बर आहे जेको जेल में आहे, उहो ख्वाब ताबीर कंदो आहे, जीअं ताबीर कंदो आहे तीअं थी पवंदो आहे। उनखे नौकर खे मोकिलियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ने बादशाह। जंहिंमहिल बादशाह जो नौकर आयो हुते यूसुफ साईं वटि, यूसुफ साईं खे चई त साईं हे बादशाह ख्वाब ॾिठो आहे, ताबीर ॿुधा त वञी बादशाह खे ॿुधायो। साईं फरमायो त 7 हींअर जेके 7 साल थींदा उहे ख़ुशहाल साल थींदा, आसमान ना मींहं वसंदा, ज़मीन सुठा गाह ॼणींदी ऐं सुठो फसल थींदो। ऐं उन खां पोइ 7 साल जेके थींदा उन्हनि सालनि में ॾुकर ईंदो। पोइ इहे 7 सावा संग जेके तव्हां ॾिठा आहिनि त इहे संगनि सूतो इन अन्न खे लिकाए रखिबो, थोरो थोरो इस्तेमालु कबो। इन्हनि 7 सालनि में उहो रखियल अन्न खे इस्तेमालु करणो। 7 सालनि खां पोइ वरी अल्लाह ताला जे तरफ़ां इनाम थींदो, जेको वरी नए सिर फसल पैदा थींदा। बादशाह जो जे ख्वाब जी ताबीर तूं तो करी त पोइ बादशाह बि तूं थी। पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे जेल मां कढी अज़ीज़ मिस्र बादशाह वक़्तु बणाई। पोइ हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह थियो, पोइ अन्न रखियई, माण्हू आया अन्न ॾिनई न। पोइ इहो भाउ बि आयसि, ॿाहिरि मिलियसि, पीउ मिलियसि। अल्लाह खे ख्वाब यूसुफ जो सचो करणु। ॻाल्हि सम्झ में आयो या न आयो? पुट मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो, पंहिंजा ख्वाब बयानु करण में जल्दबाज़ी न कंदा आहिनि।
इहो मुंहिंजो गुफ़्तो यादि करे छॾियो त पंहिंजा ख़्वाब बयानु करण में जल्दबाज़ी न कंदा वञो। ख़्वाब ॾिसो त उनखे पाण ताईं महदूद रखो। सुठा ख़्वाब, भला ख़्वाब इंसान खे ख़ुशी ॾींदा आहिनि। बुरा ख़्वाब इंसान खे गमगीन करे छॾींदा आहिनि। बुरो ख़्वाब शैतान खां हूंदो आहे, भलो ख़्वाब रहमान खां हूंदो आहे। जॾहिं चङो ख़्वाब ॾिसो त पोइ भली कंहिं चङे माण्हू सां बयानु कयो। बुरो ख़्वाब ॾिसो त हुनखे बयानु न कंदा आहिनि। कंहिं चङ ख़्वाब जे मुअब्बिर वटि बि वञी ताबीर न कराईंदा आहिनि, उनजी ताबीर बि न कराईंदा आहिनि जे बुरो ख़्वाब ॾिसो त। सम्झो था हले नथा सम्झो? चङो ख़्वाब ॾिसो भली उनजी ताबीर करायो, जे बुरो ख़्वाब ॾिसो त उनजी ताबीर न कराईंदा आहियूं। साईं करीमन फरमायो त पछाड़ी दौर थींदो, क़यामत क़रीब थींदी त उन महिल अल्लाह जे तरफ़ां अल्लाह जे बाननि खे ख़्वाबनि जे ज़रिए ख़ुशियूं ॾिनियूं वेंदियूं। उन ते ख़्वाब ज़ाहिर थींदा, पोइ उन्हनि ख़्वाबनि जे करे उहे माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि। ऐं हिकिड़ा ख़्वाब शैतान जे तरफ़ां हूंदा आहिनि जेके इंसान खे गमगीन करे छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। साईं करीमन ख़्वाबनि खे 3 हिस्सनि में विरहायो आहे। हिकिड़ो अर्रुयल हसनतो बुशरा मिनल्लाह अज़्ज़ व जल्ल, पहिरियों सुहिणा ख़्वाब जेके अल्लाह जे तरफ़ां ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि। पहिरियों ख़्वाब हूंदा आहिनि जेके अल्लाह जे तरफ़ां बिशारतूं वारा हूंदा आहिनि। वर्रुया यहदिसु बिहर रजुलु नफ्सहु, ॿिया माण्हुनि खे परेशान करण वारा ख़्वाब हूंदा आहिनि। ख़्वाब ॾिसंदो आहे सॼो ॾींहुं परेशान थी वेंदो आहे, अलाए छा थींदो, अलाए छा थींदो, अलाए छा थींदो। ऐं ॿियो वर्रुया तहज़ीनुम मिन शैतान, टियों शैतान जे पारां गमगीन करण वारा ख़्वाब ज़ाहिर थींदा आहिनि। ख़्वाब ॾिसंदे न, जेॾी महिल उथंदे तूं ॾुख वारो हूंदी, हुस्न हूंदई, दिलि ते भार लॻो पियो हूंदो, दिलि चवंदई त रोआं, रड़ियूं कयां, दाऊं कयां। इहो ख़्वाब शैतान खां हूंदो आहे। जेको माण्हू कूड़ो ख़्वाब बयानु कंदो आहे त शैतान वॾा टहक ॾेई खिलंदो आहे। ऐं ॿी वरी असांजी क़ौम में हिकिड़ी वॾी किनी आदत आहे जो चवंदा साईं मां ख़्वाब ॾिठो आहे त फिलानी जॻह ते अलाह जो वली पूरियल आहे। हिते मोरे में मां हेॾे वियुसि बांधी वारे रोड ते, त मूंखे ॿुधाइनि हिकिड़ो बुज़ुर्ग, साईं हे बुज़ुर्ग आहे इहो हमरा मवाली सुतो पियो, निंड मां उथियो, चई त हिन जॻह ते अलाह जो वली पूरियल। उन ख़्वाब ते हुननि क़बर ठाहे छॾी। साईं करीमन फरमायो, ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, मदीने वारे ताजदार फरमायो जेको माण्हू कूड़ी क़बर जे लाइ वञे, कूड़ी क़बर ॾिसण लाइ वञे त उहो माण्हू कुफ़र थो करे, उहो माण्हू कुफ़र थो करे। असांजे सिंध जो चोटी जो आलिम थी गुज़रियो आहे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो, चओ न सुभान अल्लाह। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो ऐं सिंध जा वॾा आलिम बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि। उन्हनि फतवा ॾिनी आहे त जेको कूड़ी क़बर ते, जेका ख़्वाब जे ज़रिए ख़बर पई अथई त क़बर आहे, उनखे ॾिठई बि कोन त वाक़ई का क़बर आहे या न आहे। जेकॾहिं अहिड़ी क़बर ते जेका बग़ैर मैयत जे आहे, जहिड़ी हिकिड़ी अहिड़ी क़बर जेका बग़ैर मैयत जे आहे, उनजी ज़ियारत लाइ वञे त इन ज़ियारत करण वारे त उन्हनि ते अमल न कनि, छो जो शरीयत ज़ाहिर ते आहे, शरीयत जा हुकुम ज़ाहिर ते आहिनि, शरीयत जा हुकुम ज़ाहिर ते आहिनि। हज़रत असांजे मुस्लमाननि में, महबूब जी उम्मत में वॾो ख़्वाबनि जो ताबीर करण वारो हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो, अल्लामा इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह, चोटीअ जो आलिम हूंदो। उहो माण्हू कॾहिं ईंदा हुआसीं न, चवंदा साईं असां मदीने वारे साईं जो दीदार कयो आहे, पोइ चवंदो त मदीने वारे साईं खे तो कीअं ॾिठो आहे। जेकॾहिं महबूबनि करीमनि जूं समूरियूं ख़ुसूसियतूं जेके हदीसुनि में अचनि थियूं उहे ॿुधाईंदो त पोइ चवंदो तो सचो ख़्वाब ॾिठो आहे। पर जेकॾहिं इहे महबूबनि करीमनि जा जेके
वसफ़ ऐं महबूबनि करीमनि जूं जेके ज़ाहिर हदीसुनि में ॻाल्हियूं आयूं त महबूबनि जा दंद मुबारक ईअं, गिल मुबारक ईअं, वार मुबारक ईअं। जेकर ईअं न ॿुधाईंदो त चवंदो तूं ग़लति ख़्वाब ॾिठो। उन करे पंहिंजा ख़्वाब बयानु करण में जल्दबाज़ी बि न कयो, ख़्वाबनि खे हर कंहिंखे अॻियां ॿुधाइण में बि एतिरा थोरो परहेज़ कयो। ऐं अल्लाह तबारक व ताला तव्हांखे शाद ऐं आबाद करे त अहिड़े ख़्वाबनि वारे जे पुठियां न लॻो जेको कूड़ियूं क़बरूं ठाहे, कूड़ियूं मज़ारूं ठाहे, कूड़ियुनि क़बरुनि ते वञे, अहिड़नि जे पोयां बि न लॻो। सम्झो था या नथा सम्झो? अल्लाह तबारक व ताला मुंहिंजो चवणु अवांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इन्नहू तआला जवादुन करीमुन मलिकुन बर्रुन रब्बुर रऊफ़।